अल्हम्दुलिल्लाह 26 दिसंबर सन 2024 खमीस जी शाम मदरसा तहफीजुल कुरान हमादिया गोट अदलो सोलंगी नज़द पीर मुबारक शाह बगदादी जिला घोटकी में प्यारे साथी मोहतरम जनाब मुजीबुर रहमान इको साउंड वारे जे वास्ते सां अवां जुमलाए जमात जी सिक भरी दावत ते लंबो चौड़ो सफ़र कियो। कल कराची को मोटियो आया, 2-3 ॾींहं प्रोग्राम हुया लस बेला वंगू करख कराची को 300 किलोमीटर परे बलोचिस्तान जो इलाको आहे, उते प्रोग्राम हुया। रात मेमन गोठ कराची में जलसा हा, उतो सफ़र करे अल्लाह ताला आवां वटि इन मुबारक महफ़िल में ख़ैर सां पहुचायो। वरी रात ठुल जलसो आहे, वरी सफ़र ते वञणो आहे। अल्लाह असांजी हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। हींअर क़ुरान मजीद खोलियमि, 24 सिपारो खुली आवा। सूरत जो नालो आहे ज़ुमर, जंहिंजे आख़िरी रुकुअनि मां हिकिड़े रुकुअ जी 7 आयतूं तिलावत कयूं आहिनि। क़ुरान मजीद जे महफ़िल में वाइज़ में वेहणु वॾो सवाबु आहे, छो त जॾहिं माण्हू क़ुरान थो ॿुधे त हुनजे चौधारी रहमत जा मलाइक बि लही था अचनि। इन सॼे जलसे खे मलाइक वकोड़े वेठा आहिनि। तव्हां नथा ॾिसो पर मोहम्मद जो फरमान सही आहे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं मुसलमान के आलिम जी ज़ुबान मों हिकिड़ी आयत क़ुरान जी सम्झी, मलाइक उन जो सवाब था लिखनि ॼणु 100 रकात नफ़िल अदा कई। अॼु सैयद हबीबुल्लाह शाह जी ज़ुबान मों अवां 7 आयतूं क़ुरान जूं कलाक जे अंदरि सम्झी वेंदो। ॿुधण वारे खे, ॿुधाइण वारे खे, सम्झण वारे खे, सम्झाइण वारे खे। अमल त अञा बाद जी ॻाल्हि आहे। रुगो ॿुधण ऐं ॿुधाइण, सम्झण ऐं सम्झाइण सां अल्लाह साईं तव्हां असांखे 700 नफ़िल पढ़ण जो सवाबु लिखाए छॾियो। असां हेॾा कमज़ोर आहियूं जो कलाक में 200 नफ़िल बि न पढ़ी सघंदासीं, पर क़ुरान जी महफ़िल जो सवाबु हेॾो आहे। क़ुरान वारो वाइज़ सैयद जो वाइज़ न आहे, क़ुरान वारो वाइज़ मुंहिंजे रब करीम जो वाइज़ आहे। हथ मथे करे जो क़ुरान सचो आहे, जेको खणी आयो उहो मलाइको जिब्रील बि सचो आहे। क़ुरान जे सोणे मोहम्मद जे क़ल्ब ते लथो, सोणो मोहम्मद बि ॻाल्हायो सचो आहे। क़ुरान जे शहर में आयो मके मदीने में, उहे शहर बि सच्चा। क़ुरान जे मोकिलियो रब्बुल आलमीन, उहो रब बि सचो। हिननि आयतुनि जो शान नुज़ूल सम्झो त पोइ मां क़ुरान सम्झायां। अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण 27 जंगनि में शरीक थिया। असांजो नबी ॿियनि लीडरनि वांगुरु न हो त विड़ो तव्हां असां घर वेठा आहियूं, न। असांजो महबूब मुस्तफ़ा पाण तलवार खणी मैदान ते साहब सां गॾु लहंदो। हिकिड़ा चवंदा आहिनि न, कुटो पाण खे तव्हां असां वेठा आहियूं, न, हुज़ूर साईं पाण सिर ॾिनो। जंग उहद में नबी साईं ज़ख्मी थिया, साईं जन जा ॾंद मुबारक शहीद थिया। जीअं नबी साईं जी ख़ुशीअ में हलवो खाइण, नबी साईं जी ख़ुशीअ में सयूं खाइण, इहा बि सुन्नत आहे। त वरी हुज़ूर साईं जी हीअ बि सुन्नत आहे, तलवार हथ में खणी मैदान ते लही रतु कढाइण बि सुन्नत आहे। पर इहा आहे ॾुखी ॾाढी, रतु कढाइण अल्लाह जे नाले ते। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे मके मदीने जा काफ़र आया। मोहम्मद बिन अब्दुल्ला, छो त हो नबी न पिया मञनि, ते तोसां ॻाल्हियूं कंदासीं, हे जिहाद, हे झेड़ा, इहे सभु ख़तम थी वेंदा। छो हिक ॿिए जा माण्हू मारूं, बच्चा यतीम थियनि, औरतूं बेवा थियनि। अच त वेही तोसां लिखत में ठही था पऊं, ॻाल्हि झेड़ो ई ख़तम। अल्लाह जो नबी तो फरमाए, मां त हूअं ई अमन परस्त आहियां। इस्लाम असांखे अमन सेखारियो आहे, झेड़े ऐं झगड़े में सुकून न हूंदो आहे। ठीकु आहे, अचो ॻाल्हायो। हाणे असांजी मशवरो इहो आहे, इहो ॿुधाए त हफ़्ते में ॾींहं घणा थींदा आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हफ़्ते में 7 ॾींहं थींदा। बस पोइ मोहम्मद बिन अब्दुल्ला लिखत कयूं था
जंहिं ॻाल्हि ते झेड़ो आहे उनखे ख़तम था कयूं। ते छंछर जे ॾींहुं असां सभु काफ़िर मुशरिक मके मदीने जा ऐं तव्हांजा सहाबी सभु मुस्लमान अचो हिकिड़े अलाह जी इबादत था कयूं। हिकिड़े अलाह जी इबादत, रुकू सजदो हिकिड़े अलाह जो। वरी आचर जॾहिं थींदो न ॿियो ॾींहुं, वरी तव्हां मुस्लमान सहाबी सभु वरी असां सां गॾु अचो, वरी बुत खाने में बुतनि जी इबादत कंदासीं। छंछर ते तव्हांजो अलाह, आचर ते वरी असांजा महबूद राज़ी, वरी सूमर ते असां तव्हां ॾे ईंदासीं। माना सभु काफ़िर वरी हिकिड़े अलाह खे सजदो हुनजो। वरी अंगारे ते तव्हां बि असां ॾे अचो, वरी अरबा ते असां तव्हां ॾे, खम्स ते तव्हां असां ॾे, वरी जुमो तव्हां मुस्लमाननि जो, वरी असां बि तव्हां ॾे। बसि जहिड़ो ई ख़तमु। साहबा मुस्कुरायो, निभागन अकुल बेवकूफ़नि जी ॻाल्हि ॾिसो। ते अलाह बि राज़ी, शैतान बि राज़ी। जीअं असां वटि घोटकी में माण्हू होटल वारा सुबुह साजर पहिरों कैसेट क़ुरान जी हलाईंदा, पहिरों क़ुरान हलाईंदा आहिनि त दुकान में बरकत पवे। वरी थोरो सिज उभरंदो वरी नातूं हलाईंदा, वरी जीअं 10-11 माण्हू ईंदा त वरी शमन मीराणी हलाईंदा। अलाह बि राज़ी, शैतान बि राज़ी, बसि सभु माण्हू राज़ी। अञा अलाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो सुलो नामो अञा मके जे मुशरिकनि काफ़िरनि सां न कयो। अल्लाह ताला हिन मंदर खे ॾिसे पियो। सुभान अल्लाह, अल्लाह हिन मंदर खे ॾिसे पियो। अल्लाह फरमाए जिब्रील जल्दी कर, क़ुरान खणी वञ, मतां मुंहिंजे महबूब जो फ़ैसिलो न ग़लति थी वञे। हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम आयो, क़ुरान खणी आयो। ये आयतूं लथियूं जेके मां ख़ुतबे में पढ़ियूं। अल्लाह से फरमायो मुंहिंजा सोना हबीब इन्हनि पलीतनि भागनि सां, जाहिलनि सां, बेवकूफ़नि सां इहो फ़ैसिलो न कजांइ। तूं चवें त कुल अफ़ गैर अल्लाह, ओ मके मदीने जा मुशरिको काफ़िरो चरिया थिया हो छा था चओ? मां अल्लाह खे छॾे करे अल्लाह खां सवा तामुरूनी, मूंखे तव्हां हुकुम था कयो आबुद, ही त मां अल्लाह खे छॾे ॿियनि जी इबादत कयां। नज़रो न्यास, रुकू सजदा ॿियनि बातिल माबूदनि जा कयां। कुल अफ़ गैर अल्लाह तामुरूनी आबुद अय्युहल जाहिलून। क़ुरान इन्हनि खे छा चयो आहे? अय्युहल जाहिल सम्झो था न सिंधी में? बेवकूफ़, नॉनसेंस, अंग्रेजी में नॉनसेंस, बेवकूफ़। हाणे इन्हनि जे चवण ते अलाह खे छॾिया, उन्हनि जी इबादत कयां, उन्हनि जी बंदगी कयां जेके पत्थर जूं मूर्तियूं ठहियल आहिनि। क़ुरान तो चए अम लहुम ऐदी यब्तिशून बिहा। सुभान अल्लाह, डरी या अम लहुम ऐदी यब्तिशून बिहा। इन्हनि माबूदनि खे, इन्हनि कूड़नि खुदाउनि खे, इन्हनि बुतनि खे तव्हां हथ दठाया आहिनि, पर इहे हथ ढिघा न करे सघंदई। अम लहुम आयुन युबसिरून बिहा। स्टेज ते उलमा वेठा आहिनि, तर्जुमो करायो। अल्लाह से फरमायो इन्हनि माबूदनि खे, कूड़नि खुदाउनि खे, इन्हनि बुतनि खे अखियूं त आहिनि पर ॾिसी न सघंदा। अम लहुम आयुन युबसिरून बिहा अम लहुम आज़ान यस्मऊन बिहा। इन्हनि खे कूड़ा कन त ठहियल पर इहे करण सां ॿुधी न सघंदा। अम लहुम अर्जुल यमशून बिहा। इन्हनि खे पेर त आहिनि पर ढिघा न करे सघंदा, हली न सघंदा। उलाइक कल अनआम बल हुम अज़ल। जेको अल्लाह खे छॾे इन्हनि जी इबादत कंदो इहो जानवरनि खां वधीक बदतर आहे। अड़े ढगिया, मेया, बकरिया, शेलोवा, घटोवा, रिढे, इहे बि मुशरिक खां भला आहिनि। अल्लाह तो फरमाए इहे जानवर बि मुंहिंजी तारीफ़ कंदा। वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। सोना तव्हां खे सम्झ में न ईंदी ॻाल्हि, झंग जा जानवर बि मुंहिंजी तारीफ़ था कनि। तॾहिं त हाजी इमदादुल्ला चवंदो आहे न पुराणे मौलूद में, कई जानवर था झंगनि में गुज़ारनि, समर साण तिन खे नकी बाहि ॿारनि, असुर जो उथी पंहिंजो साईं पुकारनि, उञायल बुखायल उहे कंहिं खाराया।
मुझे घर जी गाल आ रात माके 4:30 बजे मां पहुतो आ सफर करे कराची को माके ये निंड में ओजागो थियो मां जो कमरे में अलाए केरा छांजो आवाज आ घरवारी के चमी छाए कमरे में केरा हू जो आवाज तो अचे ते फासिलिंग लगल आ फासिलिंग जे अंदर कबूतर वियान वो कबूतर रात जो 5 बजे सुबह जो 5 बजे थी अल्लाह जो जिक्र था अल्लाह अकबर मां जो हिया पांजे घर जी छत जी फासिले जो यो सोराग जो खोले दिसां त कबूतर वेठा हू कंदा त यो सुबह जो 9 बजे ते हू कंदा वरी हलिया वेंदा सुभान अल्लाह अरे पखी भी अल्लाह जो जिक्र था कन जंग जा जानवर भी अल्लाह जो जिक्र था कन मुशरिक तो के हया ना आयो झंडे कंडे जे आडो पयो आ कब्र ते सजदा मुवलन के सजदा कुरान तो चे फ इन्नक ला तुस्मिउल मौता वला तुस्मिउ सुम्मु दुआ रब दो फरमाए छो तो मोलन के सद करे ये मौत जी निंड में मां सुमारियान अरे उनके छो न तो सद करे जे तू असा जे करे पंजी जात ते निंड हराम करे छदिया अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल कय्यूम ला ताखुजुहु सिनतु वला नौम ओज़ले घोटकी जा मुसलमानो आदलपुर वारो ओ मुख्तलिफ गोठन जा अहल दीवानो कुरान जा आशिको मुझे महबूब करीम फरमायो अल्लाह कुरान में फरमाए तो तवा मुके सद त कयो मा तवा जे करे पांजी जात ते निंड हराम कई आ रात जो 3:30 बजे पासो वराए को चवे ला इलाहा इल्लल्लाह मा अरशदो चंदम जी मोजा बाना माके वरी एकड़ो बयो चे साईं असां जी अल्लाह बुधंदो ही न नऊज़ बिल्लाह असां जी अल्लाह बुधंदो ही न असांजी पीरन जी आॾो पीरन जी अलाह जी आॾो ये भी तो कमाई करे सुता न जे साईं डीसीए में जो कम पवे तो शाह साहब पहिरों पटे वाले सां मिलबो आहे न ये मुशरिक जो नज़रियो आहे वॾे माण्हूअ में कम पवे तो हेठे चमचे सां मिलबो हेठे चमचे सां मिलबो आहे मां जो काॾे डीसी काॾे मुंहिंजो अल्लाह निभागा मखलूक के खालिक सां तो मिलाए जैसे पोइ असां गुनाहगार असांजी न ॿुधंदो मां चयो अच सैयद जे हथ में क़ुरान आहे ये 24 सिपारो खुलियो पियो आहे मौला अब्दुल कादिर रिंद चवंदो देवबंदियुनि जे वाइद जो जज ई क़ुरान आहे फ़ैसिलो क़ुरान खे था करायूं क़ुरान ॿुधाईंदो त अलाह ॿुधे तो नथो ॿुधे खोल 24 सिपारो चे तो कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम सुभान अल्लाह नबी चो मुझे बानन के जिन पांजे नफ्सन ते जुल्म करे छड़ियो जिन जवानी गुनाहन में गरक कई जेके ॾींहं रात गुनाहन में हा सही सफ़ा नफ्स ते जुल्म करे छड़ियो जिन जे रूह के खुराक न मिली आ कुरान जी तिलावत जी न नमाज न कुरान न जिक्र न शुक्र न सब्र सॼो ॾींहुं जुआ जे कढ सॼो ॾींहुं रंडी बाज़ी जा कम सॼो ॾींहुं मोबाइल ते बेहयाई जा फाशी जे फिल्म वेठो ॾिसे अखियूं पली थी वयूं कन पली थी विया हथ पली थी विया जिस्म जे उज़वन के जान के ज़िना में पलीत करे छॾे वॾो गुनाहगार आहे भली ज़मीन गुनाहन सां भरे अचे आसमान गुनाहन सां भरे अचे मुझे हबीब पो भी तू चवें त इन रहमत रब्बी वसियत करीब मां अल्लाह जी रहमत वेझी तव कुशादी तव तवां जा गुनाह थोरा न मुंहिंजी रहमत पो भी वॾी आ पेरन को वठी मथे ताईं गुनाहन सां भरल आ चवेस त ॿिए पासे वञण जी ज़रूरत न आहे ला तक़नतू मिर रहमतिल्लाह मुझी रहमत को मायूस न थी इन अल्लाह यगफिरु ज़ुनूब जमीआ अखिल मोनीर तवा तुझा गोड़ा जमीन ते न किरंदा भली मखे जेतरो कतरो अख मो मुझे खौफ में कढो मां हड़ई गुनाह बख्शे छॾींदो साईं ऐं वेझो बि एॾो आया वलक़द खलक़नल इंसान व नअलम मा तुवस्विस बिही नफ्स तुझी दिल में नफ्स में जेको ख्याल तो अचे मां उहो भी जाना थो व नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद ओ ज़िले घोटकी जा मुसलमानो मां अल्लाह ताके एडो वेझो आ ए पीर फकीर ए गाजी ए मुर्शिद ए दरगान वारा परे थी अरे मां तो के एडो वेझो आ मां करीम आया मां रहीम आया मां 70 मां को वधिक प्यार कंदो आ
मां एडो वेझो आं जो हे सैयद जो पटको भी सैयद के वेझो न आहे हे जेका तुझे चरे ते मां रब दाढ़ी ठाई आ न रब तो चई आ दाढ़ी भी परे थी मां इन को वधीक वेझो आया ये जैकेट पातल न सर्दीअ में इया भी तोखों परे आ ये अच्छो वगो पातल न रब तो फरमाए ये कपड़ा भी परे थी जिस्म सा जेके टच थी ये भी परे थी मां अञा वेझो आ हे गंजी पातल आ गंजी भी तोखों परे आ मां अल्लाह अञा वेझो आ रब तो फरमाए ओ मुंहिंजा बाना तुझे सीने ते जेके वार तुझी खल सां चुंबड़ल न सना सना वार ये वार भी परे थी अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद मां तोखे साह जी रग खां वधीक वेझो आं व इज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब असांजे वाइज़ में रुगो तोखे क़ुरान मिलंदो असां क़ुरान को परे नथा वञूं खोल क़ुरान असां सैयदन के अल्लाह सीने में क़ुरान ॾिनो अल्लाह तव्हांजे बच्चन के भी सीने में क़ुरान जी दौलत रे आमीन चओ व इज़ा सअलक इबादी जॾहिं मुंहिंजो बानो मूंखे सॾ कंदो आहे न रब तो फरमाए मां एॾो वेझो आहियां जो उजीब दावत दाई इज़ा दान मूंखे सॾ करे त मां जी सां जवाब ॾींदो आहियां नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत वरी जदों वक़ाल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम इन्नल्लज़ीना यस्तकबिरूना अन इबादती ओ घोटकी वारो जे माखे सॾ न कंदे माखो न घुरंदे हालांकि नबी से फरमाया लूण खपी वञे भी घर जो अल्लाह को घुरो जुती छिड़ी पे भी अल्लाह को घुरो अल्लाह को घुरन में तव्हां के मज़ो ईंदो रब के ॾियण में मज़ो ईंदो जेको रब को घणो घुरदो आहे अल्लाह ख़ुशि थींदो आहे जे तो माखो न घुरदे त पोइ मुंहिंजो फ़ैसिलो ॿुधो सयदखुलून जहन्नम दाखिरीन माखो न घुरदे त पोइ जहन्नम जी बाहि में दाख़िल कंदो साईं अल्लाह सभिनी के जहन्नम जी बाहि खां बचाए आमीन कुल या अय्युहल काफिरून जाहिलन के अल्लाह से फरमाए हीअं चवे ओ काफिरो ला आबुदु मा ताबुदून मां न कंदुमि उन जी इबादत जंहिंजी तव्हां इबादत था कयो वला अंतुम आबिदून मा आबुदु न इबादत कंदो तव्हां उन जी जंहिंजी मां मोहम्मद थो अल्लाह अकेले जी इबादत कयां वला अना आबिदुम मा अबदतुम न मां इबादत कंदुमि उन जी जंहिंजी तव्हां इबादत था कयो लकुम दीनुकुम वलिय दीन तव्हांजे लाइ तव्हांजो दीन आहे मुंहिंजे लाइ मुंहिंजो दीन आहे उथो चरियो छंछर ते तव्हांजे अलाह के आचर ते वरी असां ॾे इहो फ़ैसिलो ई न थींदो इहो सुलोनामो ई न थींदो जिहाद त जिहाद आहे हे उथिया वरी अल्लाह ताला ॿी आयत मोकिली जिब्रील मुंहिंजे सोणे खे हीअं बि चओ हल अल्लाह जी गैरत ॾिसो वलक़द ऊगिया इलैका व इलल लज़ीना मिन क़ब्लिका हथ मथे करे जो सुभान अल्लाह हिक आयत समझी वियो न ताके 700 रकात नफल जो सवाब मिली अञा मां विच में ॿियूं आयतूं बि खोड़ समझायूं अञा सवाब तव्हांजो वधी अचो त हाणे दर्स वारी तकरीर वारे खुतबे जी मां ॿी आयत समझायां वलक़द ऊगिया इन जी माना ॿुधो क़ुरान समझो वाह जो मज़ो आहे क़ुरान जे दर्स में अलबत्ता तहक़ीक़ सोना चवे मां मौलविन खे चवंदो आहियां मुबल्लिगन खे चवंदो आहियां ॻाल्हियूं आखाणियूं छॾे ॾियो ख़ल्क़ खे क़ुरान समझायो सही तो चवां ग़लति हिन वाइज़ को मथे बि कहिड़ो वाइज़ आहे जेको ख़तीब आलिम हूंदो जे तॾे ते वेही मदरसे में उस्तादनि जूं जुतियूं सीधियूं करे पढ़ियो हूंदो न उहो मौलवी तव्हांखे क़ुरान सम्झाईंदो न त घणा बस ईअं किसा आखाणियूं खणी मिड़े टाइम पूरो कंदा किसनि खे छॾियो आखाणियुनि खे छॾियो जे आलिम खे दावत कयो उनखे चओ क़ुरान सम्झाइणु अचे थो त असांखे सम्झाए बसि किसनि आखाणियुनि खे छॾे किसा आखाणी बि उहे ॿुधाए जेके अलाह क़ुरान में ॿुधाया सही थो चवां ग़लति थो चवां आखाणियूं कहाणियूं हेठि मथे थी वेंदियूं पर क़ुरान त हेठि मथे न थींदो क़ुरान त सचो आहे छा थो फरमाए वलक़द ऊगिया इलैका व इलल लज़ीना मिन क़ब्लिक क़ुरान जी हिकिड़ी आयत ॿी आयत खे खोलींदी आहे रब तो फरमाए मुंहिंजा हबीब तोॾे मां अल्लाह वही कई तोखां अॻ में ॿिया बि नबी आया ॿिया कहिड़ा नबी आया
इन्ना औहैना इलैका कमा औहैना इला नूह वन नबिय्यीन मिन बादे व औहैना इला इब्राहीम व इस्माईल व इसहाक व याकूब वल अस्बात व ईसा व अय्यूब व यूनुस व हारून व सुलैमान सुभान अल्लाह व आतैना दाऊद ज़बूरा। अञा ॿिया बि खोड़ नबी आया जिन जो ज़िक्र क़ुरान में न आहे। 1.25 लाख नबी आया सभिनी ॾे तो मोहम्मद ॾे माला इहा वही थो कयां ख़बरदार मुंहिंजा सोना नबी वलक़द ऊहिय इलैका व इलल लज़ीना मिन क़ब्लिक लइन अशरकत लयहबतन अमलुका। मां ख़ुदा एॾो गैरत वारो आहियां हालांकि तू मोहम्मद मूंखे एॾो प्यारो आहे जो तुंहिंजो नालो मां पंहिंजे नाले सां गॾु लिखायो आहे। ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। उर्दू में के शायर चयो न रब का प्यारा नाम मोहम्मद सबसे प्यारा नाम मोहम्मद। चांद से रोशन नाम मोहम्मद दूध से सुथरा नाम मोहम्मद आंख का तारा नाम मोहम्मद शहद से मीठा नाम मोहम्मद। अकमाल घर तकबीर में कलमे में नमाजों में अजानों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदुर रसूलुल्लाह। नमाज में अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात उते चवणो पवंदो अस्सलामु अलैका अय्युहन नबी। तकबीर में कलमे में नमाजों में अजानों में ए नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। प्यारो ॾाढो आहे तुझे सदके जन्नत सिंगारी तुझे सदके आसमान सिंगारियो ओ मुझा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोना तुझे सदके कायनात जो निजाम तो हलाया पर अल्लाह इन अशरकत जे करे तू मोहम्मद भी इनल काफरन जी गाल मनी करे मां अल्लाह के छड़े मूसा गॾु ॿियनि माबूदन के तू मोहम्मद भी शरीक कंदे पो तुझी भी मूंखे परवाह न आहे। ला यहबतन अमलुका पो तो मोहम्मद जा अमल भी चट करे छॾींदो साईं वल तकूनन मिनल खासिरीन। मां अल्लाह के तौहीद एडी प्यारी आ गैरत जो मामलो आ जेकॾहिं तू भी शिरक कंदे त तोखे भी नुक़सान वारनि मां कंदो मां अल्लाह के तो मोहम्मद जी भी परवाह न आहे। तॾहिं त हाजी इमदादुल्लाह चवंदो आहे जेके की न घुरे सो की न वरे तोड़े गौस नबी तलकीन करे भला कलमो अबू जहल कीअं भरे जेके पाण करे गुमराह भी तू मिठा मालिक तू ऐं खालिक तू माबूद भी तू अल्लाह भी तू मोहताज पैगंबर पीर सभई ऐं बारी बेपरवाह भी तू। अथस कंहिंजी परवाह नबी जो पीवा हल जहन्नम में। इब्राहिम अलैहिस्सलाम व इज़ क़ाल इब्राहिम लिअबीहि आज़र अतत्तखिज़ु असनामन आलिहा। अबे के वाइस तो करे पीर के तकीर तो करे नबिया वज़कुर फिल किताब इब्राहिम कुरान इन्नहु कान सिद्दीक़न नबिया। अल्लाह जो सच्चो नबिया या अबति लिम ताबुदु मा ला यस्मउ वला युबसिर। ओ मुझा प्यारा बाबा लिम ताबुदु छो तो इबादत करे जिनके हथ सां पाण ठाहियो थी। इब्राहिम नबी जो पीउ माबूद खणी उन्हनि के खुदा समझी वरी बाज़ार में विकिणंदो हो। हे वठो हिन जे आॾो सजदो कयो हे जेको मां ठाहियो आहे न हे नौकरी ॾींदो आहे हे वरी टोकरी ॾींदो आहे हे छोकिरी ॾींदो आहे हे वरी पुट ॾींदो आहे हे न्याणियूं ॾींदो आहे ईअं बुत ठाहिया हे कमु हुजे त हिन खां घुरो हे कमु हुजे त हिन खां घुरो। पुट तो पीउ खे चए बाबा छा थियो थी लिम ताबुदु छो तो हिननि जी इबादत करे लिम ताबुदु मा ला यस्मउ न ॿुधन वला युबसिर न ॾिसन वला युगनियन कशैया। बाबा हिननि जे आॾो मिठाई जो दॿो रखो मां खयूं थो वञा त हे छॾाए बि न सघंदा छॾाए सघंदा। हे जीअं असांजा हमरा कंदा थाल भरे मस्जिद में रखी ईंदा आहिनि त साईं ईंदो खाई वेंदो हे बि जिन्स जिन्स सां मिले थी उन्हनि सां।
वला युगनी अनका शैया या अबति इन्नी अखाफु अन यमस्सका अज़ाबुम मिनर रहमान। ओ बाबा मां डुजां तो तोखे अल्लाह जो अज़ाब न अचे। या अबति ला ताबुद शैतान इन शैतान कान लिर्रहमान असिया। बाबा शैतान जो पासो न वठ, रहमान जो पासो वठ, इहो वॾो दुश्मन थी। पीउ कहिड़ो जवाब ॾिनो पुट खे, तवजो कर, ॿुध क़ुरान। क़ाल अराग़िबुन अंत अन आलिहती या इब्राहीम लइन लम तंतहि। 16 सिपारो थी सूरत मरियम वञी माना सां पढ़ क़ुरान। लइन लम तंतहि लअरजुमन्नक वहजुरनी मलिया। पीउ तो चएसि निकिरी वञ मुंहिंजे घरऊं, मुंहिंजे महबूदनि खां मुंहुं फेरायो थी, मथां पत्थर न हणाए। हल पीउ पुट खे कढी छॾियो। लइन लम तंतहि लअरजुमन्नक वहजुरनी मलिया। पुट तो चए नबिया। क़ाल सलामुन अलैक। सुभान अल्लाह। असां देवबंदियुनि जो सलाम बि क़ुरान में लिखियल आहे। तव्हां इहो सलाम ॾींदा आहियो या याली मदद चवंदा आहियो? इहो सलाम ॾींदा आहियो न। असांजो सलाम बि क़ुरान में लिखियल आहे। हिकु यासीन में लिखियल आहे सलामुन क़ौलन मिर रब्बिर रहीम। ॿियो 16 सिपारे में सूरत मरियम में नबी पीउ खे चए थो क़ाल सलामुन अलैक। वरी 14 सिपारे में लिखल आहे त नेक माने के मरण महिल मलाइका ईंदा। अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइकतु तय्यबीन यक़ूलून सलामुन अलैकुम। घणी जायूं थियूं 3। वरी 4 जा जन्नत में टोलो वेंदो जन्नतनि जो, उन्हनि खे मलाइका दर ते छा चवंदा? वसीक़ल लज़ीन तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम। अॼु खां पोइ चओ इहो सलाम कंदासीं। जेको चवंदो अस्सलाम अलैकुम, अल्लाह सॼे कुले वारे मलाइके खे चवंदो इन बहाने जो 10 नेकियूं लिखेसि। जेको चवे अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह त 20 नेकियूं लिखेसि। अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह वबरकातु 30 नेकियूं लिखेसि। हे क़ुरान मुंहिंजे हथ में आहे, याली मदद क़ुरान में न आहे। क़ुरान में सलाम इहो आहे अस्सलाम अलैकुम। हा नबी साईं फरमायो जेको चवे त मुंहिंजे घर जे वटे वटे में अन्न में बरकत पए, घर में रोज़ी में बरकत पए, घर वञे त घर वारी खे चवे अस्सलाम अलैकुम। इहा ॻाल्हि बरोचनि खे ॾुखी लॻी। माईअ खे सलाम कई, मूं ते नाराज़ न थियो, नबी साईं जो फरमान आहे। ईअं बि फरमायो त घर खे तालो लॻल हुजे, तूं दर खोले, कोई घर में कोन्हे, ॿार बच्चा घुमण विया आहिनि, पोइ बि सलाम कर, रहमत जा मलाइका जवाब ॾींदा। सलाम अल्लाह जो नालो आहे। घर में दाख़िल थी सलाम पढ़, नबी साईं ते सलात पढ़, तुंहिंजे घर में बरकत थींदी। ये हुजूर जी सुन्नत आहे। साईं जन घर ईंदा, नबी साईं को मथे ॿियो केरु आहे? अम्मा आयशा चवंदी नबी साईं घर ईंदा असांखे सलाम कंदा, अस्सलाम वालेकुम कंदो न इंशाअल्लाह। हलऊं अॻिते। इब्राहिम अलैहिस्सलाम छा चयो? क़ाल सलामुन अलैका सअस्तग़फिरु लक रब्बी इन्नहु कान बी हफिया। बाबा तूं नथो सुधरे, मुंहिंजी ॻाल्हि नथो मञे, मूंखे भली घर मां कढ, मां वञां तो खाराइण वारो केरु आहे? ओ बाबा भली तूं मानी न ॾे। अल्लज़ी हुव युतइमुनी व यस्कीन। मां इब्राहिम खे उहो अल्लाह खाराईंदो, उहो पीआरींदो। व इज़ा मरिज़तु फहुव यशफीन। मां बीमार थींदुमि त मूंखे शफ़ा बि उहो ई ॾींदो। हल साईं मेहमान नवाज़ नबी आहे, पर इतो ख़ुदा जी बेपरवाही तो सम्झायां त ॾिसो पीउ जी बि परवाह न आहे। हिते जाइल मुला चवंदा आहिनि फिलाणो सैयद वेठो आहे, असांखे छॾाईंदो, 12 महीने सैयदनि खे ॾनु ॾियो, पाण ई जन्नत में वठी वेंदा, असांजे आसरे न वियो, मतां पादर खाओ। हा वॾा चयो त सैयद खे ॾनु ॾिनो त जान छुटी। मां पाण सैयद आं बुखारी, अॼु सच थो चवां, असां सैयदनि जे आसरे न वियो। नमाज़ पढ़ो, क़ुरान पढ़ो, असांखे दुआ कयो, असां पंहिंजी त जान छॾायूं। अल्लाह यादि रखो, ॾन मन ते कमु न हलंदो। असां सैयदनि जो करबला में हिकिड़ो बच्चो हो इमाम ज़ैनुल आबिदीन, जितो असां सैयद ख़ानदान वधियाऊं। इन इमाम ज़ैनुल आबिदीन पुट आहे इमाम हुसैन जो, इमाम हुसैन पुट आहे अम्मा बीबी फातिमत ज़हरा जो। माना असां सैयदनि जी वॾी अम्मा बीबी फातिमत ज़हरा आहे। उन जो हाल थो ॿुधायां।
मां जन्नतुल बकी में हिन साल मां वियोसि, मां जुलाई जे महीने में मदीने वियोसि, हिन साल मां बैतुल्ला जो हज पढ़ी आयमि। 40 लख हाजी मूंसां गॾु आहे हज में शरीक। 16 जून ते असां हज पढ़ियोसीं। 20 जलसा मके मदीने में क़ुरान जा कयासीं। मां मदीने में वियोसि, अम्मा बीबी फातिमा ज़हरा जी कबर ते मुंहिंजी अखियुनि मां पाणी अची वियो। मां सूरत तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क अम्मा खातून जन्नत जी कबर ते, हज़रत उस्मान जी कबर ते मां क़ुरान पढ़ी आयमि। मूंखे उहो मंज़र यादि अची वियो। मुंहिंजी अम्मा, ओ मुंहिंजी अम्मा, तूं त सियारे जी राति में तहज्जुद जी नमाज़ में 7 सिपारा क़ुरान जा रोज़ रब साईं खे हिक रकात में ॿुधाईंदी हुई। या उहा अम्मा खातून जन्नत हुई। इमाम हुसैन जी अमड़ बाबे सां मिलण ईंदी हुई। बाबो मोहम्मद उथी बिही कुलनि तो चादर लाए ज़मीन ते विछाए पंहिंजी न्याणी जो इस्तक़बाल कंदो हो। या उहा न्याणी आहे जेके मुस्तफ़ा फरमायो, फातिमा, ओ फातिमा, फातिमा तुझे लाए बशारत थो ॾियां। जिब्रील तो चे मशर जे मैदान में बीबी मरियम भी बीठी होंदी, सोना मोहम्मद तुझी अमड़ आमिना भी बीठी होंदी, सजी दुनिया जे नबियन जूं अमड़ियूं बीठी होंदियूं। मां अल्लाह जन्नत में औरतुनि खे एसी ताईं दाख़िल न कंदुमि जेसी ताईं हुसैन जी अमड़ फातिमा न ईंदी। पहिरों पहिरों जन्नत में फातिमा तुझो बाबो, मर्दन मो मां मोहम्मद दाख़िल थींदुमि, औरतुनि मो मुंहिंजी न्याणी फातिमा हलंदी। छो त पर्देदारा हयादारा जंहिंजे लाइ एॾो हयाउ लिखल आहे जो मरण महिल अली साईं खे चई, अली मां को नाराज़ आहे त मूंखे माफ़ कजाए, अली मां को नाराज़ आहे त मूंखे माफ़ कजाए। हज़रत अली तो फरमाए, फातिमा मां तोखां कीअं नाराज़ थींदुमि, तुंहिंजे हूंदे मां ॿी शादी बि न कई आहे। अली पोइ मुंहिंजूं 3 वसियतूं यादि कजाए। नंबर पहिरीं वसियत, अली मुंहिंजे वञण खां पोइ भली ॿी शादी कजाए, पर मां पहिरों त मूंखे माफ़ कर, चए माफ़ कयो माए। ॿी वसियत, अली मुंहिंजा बच्चा नंढा थी, हसन हुसैन मासूम गुल थी, मुंहिंजो बाबो इन्हनि जे चपनि खां चुमियूं वठंदो हो, मुंहिंजो बाबो इन्हनि खे कुलनि ते खणी घुमाईंदो हो। ही जन्नत जा शहज़ादा थी, अली मतां ॿियूं शादियूं करे भली कर, पर मुंहिंजे पुटनि खे न विसारजांइ। हसन हुसैन खे राति जो पाणी घुरदा थी दड़को न ॾींजांइ। 3 वसियत, अली मां ॾींहं जो वफ़ात करे वञा, मुंहिंजो जनाज़ो राति जो पढ़ाइजांइ। अली मुंहिंजे जनाज़े जे खटोले जे चौधारी चादरां ॾिजांइ। सॼी ज़िंदगी मां पंहिंजो वार जिस्म कद कंहिंखे न ॾेखारियो आहे। सुभाणे नबी जा मुंहिंजे बाबे जा साहबी मुंहिंजे जनाज़े खे कुल्हे ते खणंदा, मतां को चवे बीबी फातिमा जो कद हेतिरो, मूंखे इहो बि बर्दाश्त न आहे। अॼु अम्मा फातिमा जी दावा आहे, मजलिस में वञे थी मातम ॾिसे थी। अम्मा फातिमा जी हुबदार आहे, वेठी मर्दनि खे ॾिसे थी कीअं सीनो कुटनि था, कीअं छुरियूं था हणनि। आया हुसैन, कूड़ी दावा आहे तुंहिंजी। अम्मा फातिमा जी हुबदार उहा आहे जेका पर्दो कंदी आहे। इन लाउड जे ज़रिए मुंहिंजी अम्मा भेण घर में क़ुरान थी ॿुधे, मां उन्हनि सां बि मुखातिब आहियां। मां पर्दो कयो, हया कयो, पर्देदार हयादार औरत नबी से फरमाया 500 साल अॻे जन्नत में वेंदी। औरतुनि खे मोबाइल वठी न ॾियो। जंहिं औरत खे टच मोबाइल वठी ॾिनी उहो मर्द बेहया आहे। उन ॼण पंहिंजी औरत खे धारियो मर्द वठी ॾिनो घर में। औरत टच मोबाइल रखी, हया वियो, ॼणो धारो मर्द बिस्तरे में सुतो पियो अथसि। यादि रखो, यादि रखो। हे फहाशी आम थी वई आहे, गुनाह सोलो थी वियो आहे। तॾहिं त रब नाराज़ थी वियो अथव। जंहिं एकड़ मो असांजे ज़िलो शिकारपुर, ज़िलो लाड़काणो, कंदकोट, कश्मोर वञूं था जलसनि ते वाइदनि ते, ज़िले जकबाब में माण्हू रोइनि था। चइसि जंहिं एकड़ मो 80 मण साड़ी खणंदा हुआसीं, 2 जरेबनि मां उते कुल 8 मण लथी आहे। पापड़ थी वियो सारी, अन्न कोन्हे। हिते बि हालत, ख़ुदा नाराज़ थी। दाऊअ में दोदापुर में जखरन जो ॻोठ आहे, ज़िलो जकबा, तालको गड़ी खेरो। मां नवंबर में वियोसि, रोइन पिया जमाती। चइसि 8 मण जेके बचा त बचनि खे खाराईंदासीं। वरी जो रब नाराज़ थियो, राति जो 10 बजे मींहुं वसायो अथई, सुबुह जो 5 बजे ताईं बरसाति हली आहे सारियुनि जे मथां। 10 बजे वारो मींहुं 5 बजे आज़ान ॾिनानि पोइ बंदि थियो आहे। अलाह एॾो नाराज़ थियो, इहे 8 मण बि तबाह करे छॾियईं। इहे बि गिरहो न खाइनि। काॾे ॿिज जा भाण जा ख़र्च विया हलिया, ज़मींदारनि कर्ज़ी करे छॾियो। फसल तैयार हुजे ऐं अलाह जो अज़ाब अचे, सम्झो त रब नाराज़ आहे। बरसाति बस
तंहिंजे करे मुंहिंजी अम्मा भेण हया कयो, पर्दो कयो। क़ुरान तो फरमा वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत ऐदीकुम, तव्हांजे मथां जेका मुसीबत ईंदी आहे इहो मां अल्लाह जे तरफ़ों अथव, पंहिंजे अमलनि जी खोट अथव, गुनाहनि जी सज़ा अथव। व याफू अन कसीर, अञा घणा गुनाह त मां माफ़ करे छॾींदो थमांव। अञा मां अल्लाह घणनि गुनाहनि ते पकड़ न कंदो आहियां। मन सुधरनि न सुधरंदो त मां अल्लाह जे ॾाढो देरि न आहे, रुगो अज़ाब जो हिकिड़ो लकुड़ ईअं चूंडी पायां त तव्हांजो सॼो घोटकी, तव्हांजो सॼो सूबो सिंध तबाह थी वञे। पर छॾांव थो जो मुंहिंजे मोहम्मद पाक जा उम्मती आयो, रसूलुल्लाह जे करे रहम थो कयांव। अचो क़ुरान समझो, शिरक को तौबा कयो, ज़िना को तौबा कयो, जुआ को तौबा कयो। नबी से फरमाया जेको जुआ थो खेॾे उन जा ॿई हथ ॼणो सूअर जी रत में भरल। अॼु जंहिं स्टॉप तो गुज़र था कयूं, जंहिं स्टॉप ते शहर को अचे तो स्टॉप ते जुआगर वेठा ई वेठा आहिनि। तास त हर कंहिंजे हथ में। अॻे मुस्लमान सुबुह जो उथंदो क़ुरान खणंदो, हाणे सुबुह खां उथे चए थो तास जा पता काॾे विया, अॼु मथां खटी अचे। जुआ एडी आम थी वई आहे, हराम अंदर में अची वियो आहे। औलाद बि छो न नाफ़रमान ते जुआ जो पैसो हराम आहे। जुआ अगर करी ख़ुशि न थींदो, सदाई इहो घर जा वटा थाम बि विकिणी छॾींदो। किनी बीमारी आहे। हलाल में बरकत आहे, हलाल में रिस्क में बरकत आहे। ज़कात जो महीनो अचेव थो, मथो रजब, ज़कात कढो, अल्लाह बरकत कंदो। छो त क़ुरान में वाइदो कयो थे वमा आतैतुम मिन ज़कातिन तुरीदून वजह अल्लाह फौलाइक हुमुल मुज़इफून। घर में सोन पियो थी, घरवारीअ जो न्याणियुनि जो हिसाब किताब कर। आलिम वेठा थी, मुफ्ती वेठा थी मदरसनि में, ॿुधाए बैंक बैलेंस केतिरो थी, हबीब बैंक में घणा पैसा पिया थी, यूनाइटेड बैंक में घणा पिया थी, MCB में घणा पिया थी। इहो हिसाब किताब करे पंहिंजे अकाउंट जो रमज़ान में या शबान में या रजब में अल्लाह तो चे ज़कात कढ। मुंहिंजो क़ुरान में तोसां वाइदो आहे, बकाया माल जी हिफ़ाज़त भी कंदो मां, बीणो भी करे ॾींदो सां। ज़कात न कर दे त मां रब के खोड़ तड़ी कान झेड़ा कराए पुलिस के मोकले कढाए छॾींदो सां। जे न त हिरा अस्पताल वेझी आ, सखर में रेंजर्स अस्पताल में सुमारे अहिड़ी बीमारी ॾींदो मां जो ज़कात खां वधीक डॉक्टर कढी वेंदई। सही थो चवां ग़लति थो चवां? सुधरो सुधरो ज़कात कढो अल्लाह जे नाले ते। को गरीब गुरबो अचई तो, को पाड़े वारो मामे जो पुट आहे, चाचे जो पुट आहे, मासीअ जो पुट आहे, पाड़े वारो आहे, कर्ज़ी थी वियो आहे, बच्चन के खाइण जे लाइ कुझु कोन्हे त ख़ुदकुशी थो करे। उनखे जो घबराए न, 2 रुपया ॾियां तो वञी धंधो कर, कारोबार कर, अल्लाह वधाईंदई। तिजारत नबियनि जो पेशो आहे, नबियनि भी तिजारत कई आहे। वञ कमाए पोइ मूंखे कर्ज़ ॾिजांइ। क़ुरान में लिखल आहे मन ज़ल्लज़ी युक़रिज़ुल्लाह कर्ज़न हसना, जेको के ओधारा पैसा दे 20,000 50,000 40,000 6 महीना ॾिना मां, वञो कमाए वरी मूंखे ॾिजांइ 3 महीना ओधारा ॾिना मां। क़ुरान तो फरमाए वरी बकाया ओतिरा ई वठेसि, व्याज न वठेसि। वमा आतैतुम मिर रिबल यरबु फी अमवालिन नास, ज़ाहिर में व्याज तो वटि वधे तो, फला यरबू इंदल्लाह, मां रब वटि नथो वधई। ॼणो अल्लाह जे रसूल सां जंग जो ऐलान थो करे। अड़े व्याजी मरंदे त पेट में नांग थी, हासे मरंदे त नबी से फरमा मेराज जी रात व्याजन के ॾिसी आयमि, पेट घरनि मटन जेॾा ईअं थुल्ला, उथनि त उथी न पिया सघनि, काड़ीअ नांग विछू पिया उन्हनि खे चकाणनि। अल्लाह अकबर। जिबरील कहिड़ा माण्हू चएसि हे व्याजी माण्हू थिए। असांजे शिकारपुर में ज़िले में नथो खणा इलाइक़े जो नालो गिला थींदी, हिकिड़ो व्याजी मरी वियो। अल्लाह जो कसम 4 जाइनि ते कब्र खोटियो, कब्र लाश खे खणी उछलायो, व्याजीअ खे कब्र जाइ नथी ॾे। अल्लाह अकबर। रब तो फरमाए व्याज न वठो, बाक़ी मां अल्लाह जो क़ुरान में वाइदो आहे मन ज़ल्लज़ी युक़रिज़ुल्लाह कर्ज़न हसना, ओधारा पैसा ॾेई पूरा जा पूरा वठजांइ। ज़ाहिर में तोखे ख़ुशी न थींदी, 6 महीना पैसा सीड़ाया, 50,000 साॻियो मिलो, आऊंठो रुपयो भी वधीक न मिलियो। रब तो जे घबराए न, मुंहिंजो तोसां वाइदो आहे फयुज़ाइफ़हू, मां इन 50,000 खे बीणो कंदो सां। रुगो बीणो न, फयुज़ाइफ़हू लहू अज़ाफ़न कसीर, अञा बीणो करे, अञा घणो करे वधाईंदो सां। अल्लाह जी ॻाल्हि सची आहे न। हिकु लफ़्ज़ न चई मंज़ल्लज़ी युक़रिज़ुल्लाह कर्ज़न हसनन फयुज़ाइफ़हू जी माना आहे इन व्याज न वठ, मां पैसा डबल करे ॾींदो सां। वरी चए तो अज़आफ़न कसीर, अञा घणो डबल कंदो सां। सुभान।
नबी से फरमायो मां मेराज जी रात अर्श ते वियम मां हिकिड़ी तहरीर ॾिठी अल्लाह जी लिखल हुई अर्श ते लिखल हो जेकॾहिं को मुंहिंजे नाले ते 1 रुपयो ॾींदो मां अल्लाह 10 दुनिया में ॾींदुमि 70 आख़िरत में। वरी ॿियो जुमिलो लिखल हो जेको कंहिं ग़रीब खे कर्ज़ ॾेई ओतिरा ई वठंदो त 1 रुपये ते मां अल्लाह दुनिया में 18 रुपया ॾींदोमांसि। घणा? 18 रुपया। मां जो लही आयुमि त जिबरील खे चयुमि जिबरील ॻाल्हि सम्झ में न आई। चए कहिड़ी साईं? चए हेॾो अलाह थो चवे त जेको मुंहिंजे नाले ते ॾे ज़ाहिर ॻाल्हि आहे जेको अलाह जे नाले ते ॾींदो उहो वापसि ॻाल्हायो वापसि वठंदो छा? ख़ैरात करे वापसि कबो न, पर जेको कर्ज़ ॾींदो उहो वापसि वठंदो। चए पोइ अलाह चए थो मुंहिंजे नाले ते ॾे त 10 दुनिया में 70 आख़िरत में, पर जेको कर्ज़ ॾेई वरी कर्ज़ ओतिरो वठे चए थो 18 रुपया ॾींदो। छो? वो वापस भी वठे दो। जैसे अल्लाह को पूछा, अल्लाह को पूछी आयो जिबरील जैसे रब तो चवे गरीब जी मुश्किल हल के न मां अल्लाह ॾाढो ख़ुशि थियमि तॾहिं 18 रुपया ॾींदोमांसि। पर यकीन हुजे न असांखे। पर कर्ज़ी भी वरी अहिड़ा निभागा थी विया आहिनि जो रेल कर्ज़ ते मिले न उहा बि टीटीअ समेत काए वेंदा आहिनि। कर्ज़ी भी अहिड़ा आहिनि हिकिड़े दुकान तो कर्ज़ खणंदई त वरी मुंहुं न कंदई भले उहो उबासियो ॾे। सही तो चवां न? वरी ॿिए दुकान वारे सां यारी रखंदई अगलो भली ऊंधे में मरे। अल्लाह शल कर्ज़न को भी बचाए त मर्दन को बचाए। खबरदार हिकिड़ो कर्ज़ी खणी आया जनाज़ो नबी से फरमायो आए को माण्हू जेको हिन जो कर्ज़ लाए अल्लाह जो रसूल तो चए कर्ज़ी आ त मां जनाज़ो न पढ़दोमांसि छो त शहीद को भी हर गुनाह माफ़ आ पर शहीद को भी कर्ज़ माफ़ न आहे। जेके कर्ज़ हूंदो नबी से जनाज़ो नथो पढ़े साहब परेशान थी विया मुसलमान आ सहाबी आ नबी जनाज़ो नथो पढ़े साईं पढ़ायो फरमाए हिन जो को पोयों वारिस कोन्हे केरु जनाज़ो पढ़े मां न पढ़दोमांसि कर्ज़ हिन जे मथां आ। साहबा चुप मैयत पयो आ नबी काविड़जी थो वञे वाह मुंहिंजा सोना अली मां तुंहिंजी अज़मत तो कुर्बान वञा अली अली आ सुभान अल्लाह ढरी आ अली अली आ शेर खुदा फातिह ख़ैबर आ अॻिते आयो या रसूल अल्लाह छो था काविड़ जो अली हिन जे मथो कर्ज़ आ मां जनाज़ो न पढ़दुमि। हज़रत अली दो जे सोना तूं कावड़ न कर तुंहिंजो साहबी आ जनाज़ो पढ़ाएसि कर्ज़ मां अली लाहींदोमांसि। सुभान अल्लाह सुभान अली लाहींदोमांसि। नबी साईं ॾिसी करे फरमाया अली तोखे मुंहिंजी न्याणी ॾिनल आ तुंहिंजे घर जे हाल जी मूंखे ख़बर आ अली तो वटि 3 ॾींहं मानी बि न पचदी आ। अली तुझे घर में 3 ॾींहं बच्चा बुख ते हूंदा आहिनि हसन हुसैन मुंहिंजी न्याणी फातिमा मानीअ जे टुकर जे लाइ परेशान हूंदी आहे। अली तूं छो तो कर्ज़ खणे हिन जो भला तूं हिन जो माइट आ छा? चइसि माइट बि न आहियां। भला दोस्त थी छा प्यारो? चइसि मुंहिंजो दोस्त बि न आहे। अली पोइ हेॾा साहब बि वरी तूं तो पंहिंजे मथां बार खणे हेॾे तक जांइ अली कहिड़ो जवाब ॾिनो साईं मूंसां हिकिड़ो ॿियो रिश्तो हिन जो आहे। चई कहिड़ो? जैसे कुरान में लिखल आहे इन्नमल मोमिनून इख़वतुन इन्नमल मोमिनून इख़वतुन साईं मोमिन मोमिन जो भाव आहे मुसलमान मुसलमान जो भाव आहे। साईं मुंहिंजी दिलि बर्दाश्त न कयो जो साहबी जो जनाज़ो आहे मुंहिंजो मोहम्मद काविड़जी वञे जनाज़ो न पढ़ाए सोना खणेसि मां अली मज़दूरी करे बि कर्ज़ लाहींदोमांसि। महीना महीना गुज़री विया 2-3 महीना नबी से पुछंदा अली ॾे ख़बर हुन जो कर्ज़ लाथई? चइसि अधु लही वियो आहे दुआ कयो बाक़ी अधु लाहींदोमांसि। इहो थी मुंहिंजो सुहिणो अली तरबियत अहिड़ी हिन घराणे जी। इमाम हसन हुसैन मदीने जी मस्जिद में एतिकाफ़ में वेठा रमज़ान जो महीनो आहे अल्लाह एतिकाफ़ में हिकिड़ो साहबी को मुश्किल में तकलीफ़ में हो उहा तकलीफ़ न पई हल थिए इमाम हसन खे वञिणो पियो आख़िर एतिकाफ़ भॻई रमज़ान जो मस्जिद नबवी जो एतिकाफ़ इमाम हसन टोड़े हिन हमरा जो कम करे मोटी आयो वरी मस्जिद में वेठो साहब जो साईं हे छा कयव? रमज़ान जो एतिकाफ़ भञी छॾियव। हेॾे तक जांइ इमाम हसन अशद आंगुर खणी नबी जे रोज़े ॾे इशारो कयो ते हाज़ा क़ौल मुहम्मद रसूलुल्लाह साहबियो हिन रोज़े में मुंहिंजो नानो मोहम्मद सुतल आहे मां इने खां ॿुधो जेको के मुसलमान जी मुश्किल में मदद करे गरीब जी मुश्किल हल करे अल्लाह उनखे मदीने जी मस्जिद नबवी जे 10 सालनि जे एतिकाफ़ जो सवाब मुफ़्त में ॾेई थो छॾे। मां एतिकाफ़ बराबर भॻो आहे आईंदा साल मां इन जी कज़ा कंदुसि पर सवाब में तव्हां को मारे वियमि जो मूंखे 10 सालनि जे एतिकाफ़ जो सवाब मिली। माण्हुनि जी मुश्किल हल कयो माण्हुनि जे कमु अचो ग़रीबनि जी मदद कयो
सुभाणे मरी वञो त पोइ तॾे ते तव्हांजी नेकी थिए। इहो बि त साहबियो जंहिंजे तॾे ते माण्हू अची रोवन पिया 300 अजनबी। तवजो कयो, मुंहिंजो कलाक पूरो थियण वारो आहे, बसि मां 5 मिंटनि में ॻाल्हि ख़तमु कंदुमि। मुंहिंजो सफ़र आहे वरी ठुल जे कबाद। अल्लाह अकबर कबीरा। साहबीअ जे तॾे ते रोइनि था, साहबा परेशान थी विया। हे केरु आहे जेके रोइनि था? ॾिसण वारा ॾिसी करे चवंदा, हिकिड़ो थो चए अदा मुंहिंजो त अबो हो, तव्हां छो था रो तॾे ते? ॿियो थो चए अदा मुंहिंजो चाचो हो, तव्हां छो था रो? टे चयो अदा मुंहिंजो मामो हो, तव्हां छो था रो? हिकिड़े चयो अदा मुंहिंजो मासात हो, तव्हां छो था रो? हिकिड़े चयो अदा मुंहिंजो भेणवियो हो, कंहिं चयो मुंहिंजो सालो हो। तव्हां केरु आहियो जेको असांजे तॾे ते रो था? उन 300 अजनबी साहबा जो अमीर थो ॻाल्हाए, चए थो अदा असां सभु जेके गॾु थी आया आहियूं हिन जे जनाज़े में तॾे ते रोऊं था। अदा असां 300 ग़रीब मिसकीन आहियूं, असांजे घरनि जे महीननि जा राशन ऐं ख़र्च ॾियण वारो इहो जवान हो। साहब जी ख़ैरात बि अजीब आहे। पुट खे ख़बर न आहे त बाबो काथे काथे ख़ैरात ॾींदो आहे, भाणेजे खे ख़बर न आहे, भाइटे खे ख़बर न आहे त मुंहिंजो चाचो काथे ख़ैरात कंदो। यार असांखे त ख़बर न आहे, असांजो हमरा ईअं को ख़ैरु कढंदो। चए 300 घरनि जो राशन इहो वठी ॾींदो हो, पर भाउ पुट खे ख़बर न आहे त बाबो काथे ख़ैरात कंदो। हाणे हिकिड़ो बाचको ॾींदई बि 17 फोटूं कढंदई। वठण वारा बि ॿुॾीअ में शर्म में ॿुॾी था वञनि। फोटूं त कढो, 5 किलो खंडु ॾियां थो ग़रीबनि खे, कनि था नथा कनि? हिकिड़ो बाचको ग़रीबनि खे विराईंदे 20 फोटूं कढाए वॾे पेज ते हणाईंदे। वाह जी, अल्लाह वटि क़बूल थींदी। क़बूलियत इहा आहे न। 300 घरनि जो ख़र्च ॾे थो, पीउ खे पुट खे ख़बर न आहे, भाइरनि खे ख़बर न आहे त बाबा काथे थो ख़ैरात करे। सुभान अल्लाह। अचो मां 3 आयत सम्झायां। अल्लाह अकबर कबीरा। हलऊं अॻिते। वमा क़दरुल्लाह हक़ क़दरिही। अल्लाह से फरमायो न कदर कयो मां अल्लाह जो जेतिरो हक़ आहे कदर करण। नबी चवे वल अर्ज़ जमीअन क़ब्ज़तु, या ज़मीन समूरी मां अल्लाह जे राया, मां रब जी मुठ में बंदा। वल अर्ज़ जमीअन क़ब्ज़तुहु यौमल क़ियामत वस समावात। सुभान अल्लाह। मतवियातुम बियमीने। नबी चओ मुशरिकन काफरन के तव्हांजे माबूदन के केड़ी ताकत आ? अरे मां अल्लाह जी इबादत कयो, मुंहिंजी ताकत एडी वडी आ। नबी चवे त मुंहिंजो अल्लाह उहो आ। बलिल्लाह फअब्द, बल्कि नबी हिकिड़ो अल्लाह थी उन जी इबादत कर। वकुम मिनश शाकिरीन। सुभान अल्लाह। डरिया शुक्रगुज़ार बानो कंहिंजे दर जो थे। ठीक आहे, हिन साल खणी फसल न ॾिनो थे, पोइ बि अल्लाह जी दान न कयो त मरी वियासीं, कर्ज़ी थी वियासीं। बसि रब जेको ॾिनई इहो असांखे अमलनि जी शामत आहे। रब हाणे तुंहिंजो दर न छॾींदासीं, तौबा कंदासीं। हेॾे क़ुरान में चए थो फ़कुल तुस्तग़फिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा। अब तव्हांजी दिलि चवे थी त असांजो माल वधे, नथी चवे दिलि। तव्हां कॾहिं कंहिं मौलविन खां, साईं ॿेर वारे खां, हालेजी वारे खां इहा दुआ घुराई आहे त साईं दुआ घुर मुंहिंजो माल घटिजे? कहिड़ी दुआ घुराईंदा? 2 दुकाननि त 4 थियनि, 5 में हुन 10 थियनि। तव्हां हमेशह वधण जी दुआ कई आहे। अचो सैयद हबीबुल्लाह शाह तव्हांखे क़ुरान मां अल्लाह जो वज़ीफ़ो दोरे। अल्लाह तो चए जेको हे कमु करे हुनजो माल बि मां वधाईंदोमांसि, बच्चा बि मां वधाईंदोमांसि। ॿुधायां माल वधण जो नुस्ख़ो ॿुधायां? आहे बि क़ुरान में। क़ुरान जो नुस्ख़ो सचो क न कचो? फ़कुल तुस्तग़फिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा युरसिलिस समा अलैकुम मिदरारा व युमदिदकुम बिअमवालिन व बनीन। जे तो रोज़ानो 100 दफ़ो मुंहिंजे दर ते इस्तग़फ़ार कयो। अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। तौबा कयो, इस्तग़फ़ार कयो, मां अल्लाह ब कम कंदुमि। आसमान खां बरकत जो मींहुं वसाईंदोसांइ। व युमदिदकुम बिअमवाल, तुंहिंजो माल बि वधाईंदोमांइ, तुंहिंजी औलाद बि वधाईंदोसांइ। चओ इंशाअल्लाह कंदासीं। मौला मुफ्ती तकी ओस्मानी लिखियो आहे त माण्हू राति जो सुम्हे बिस्तरे ते हिसाब करे अॼु सॼो ॾींहुं केतिरा गुनाह कया, अॼु अखि सां केतिरा गुनाह कया, कननि सां केतिरा गुनाह कया, हथनि पेरनि सां गुनाह केतिरा कया। गुनाह यादि करे इस्तग़फ़ार करे सुम्हे, मतां निंड में साह निकिरी न वञेसि, मौत न अची वञेसि। इस्तग़फ़ार घणी कंदे नबी से रोज़ इस्तग़फ़ार कंदा हा। अल्लाह तुंहिंजो माल बि वधाईंदो, औलाद बि वधाईंदे। हा साईं शादो चए वल अर्ज़ जमीआ, ज़मीन मां अल्लाह जी मुठ में बंदा। वसमावात मतवियातुम
बियमीन चेतो सत आसमान मां अल्लाह सजे हथ में हिय हिय पनन वांगुर वेड़ींदो मास यौम नतविस समा कतई सिजिल लिल कुतुब घोटकी वारो केडो वडो आसमान आ चेतो मां अल्लाह जे आडो कुछ भी ना है सत आसमान हिय कागज जे वर्कन वांगुर वेड़े उछले छना वरी बिया आसमान अरे जिन माबूदन ने तवा झुको ता ज़ौफ तालिब वल मतलूब ये घुरण वारा भी कमजोर जेको घुरो था वो भी कमजोर डाडी जात माला जिया इन्नल्लाह लक़वियुन अजीज मां ताकत वारो मां गालिब मां सुब्हानहु व तआला अम्मा युशरिकून नबी चवे त मुझो अल्लाह पाक कौन को जेके ता शरीक था कयो चार आयतूं थी वयो बाकी मुझो टे आयतूं बचिन मुझो वाइज खत्म आ सादो फरमाए वनुफिख फिस्सूर सुभान अल्लाह कर तो पूरो क्या वनुफिख फिस्सूर फसाइक मन फिस समावात पंजी आयत में मुझो रब तो फरमाए इसराफील जी मुझा अल्लाह ही नड़ो त वठो ओ ये कुदरत जो वडो नड़ो आ उन के ब पासा एकड़ो पासो ये कन ते रखियो तई बियो पासो ये वात ते रखियो तई के इसराफील अलैहिस्सलाम मलाइका ये जो वेठो आ त हजारे साल गुजरिया हाणे भी वेठो आ हिन महिल भी वेठो आ छो वेठो आ रब हुकुम कर दरगो फूक ॾियां पो छा थींदो वनुफिख फिस्सूर फसाइक मन फिस समावात सजी मखलूक आसमान वारी बेहोश थी वेंदी वमन फिल अर्द जमीन वारा भी सब बेहोश इल्ला मन शा अल्लाह जे रब घुरे के बेहोश न करे त मर्जी वारो आ मर्जी केंदी हलंदी मर्जी न वडेरे जी न खान जी न मीर जी न भोतार जी न सैयद जी आ गाल हले पई सैयदन जी अम्मा फातिमा जी गाल अध में रहिजी वई अम्मा फातिमा के कब्र में सा भी लाहिंदा हाँ सैयदन जे हथ में कुछ न थव मता डन जे आसरे पादर खाओ हाँ अम्मा फातिमा के कब्र में रखंदा सा भी रड़ करे चे दो कब्र होशियार थी जाए नबी जी लाडली न्याणी थी अचे सैयदन जी अमर थी अचे होशियार कजाए त अल्लाह मिट्टी के जो गला जन्नतुल बकी जी मिट्टी मदीने जी कब्र वारी मिट्टी थी चे मां हसब नसब के न ॾिसंदियां भली लोलाक जे सरदार जी न्याणी आ सैयदन जी वॾी आ मां नथी ॾिसांस बीबी फातिमा सुञाणास थी जे अमल भला हूंदसि त जन्नत जो बाग नबी जी न्याणी आ जे अमल बुछड़ा हूंदसि त जहन्नम जो खॾो छो त लूत नबी आ घर वारी क़दरनाहा मिनल गाबिरी गॾु सुम्हंदी नबी सां बिस्तरे हज़रत लूत नबी सां बिस्तरे में गॾु सुम्हंदी आयो जो ख़ुदा जो अज़ाब त जहन्नम में वई पत्थरनि जे अज़ाब में सड़ी वई होॾे वरी नज़र त कर नूह नबी पीउ नबी आ पुटु काफ़र आ वयो जहन्नम में मुंहिंजो मोहम्मद रसूलुल्लाह इमामुल अंबिया भाइटो नबी आ चाचे के जहन्नम में उछलाई जेके की न घुरे सो की न वरे तोड़े गौस नबी तलकी न करे भला कलमो अबू जहल कीअं भरे जेके पाण करे गुमराह भी तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं माबूद भी तूं अल्लाह भी तूं मोहताज पैगंबर पीर सभई ऐं बारी बेपरवाह भी तूं क़ुरान तो फरमावा नुफ़िख़ फ़ीहि उख़रा वरी ॿी फूक ॾींदो फ़इज़ा हुम क़ियामुन यंज़ुरून वरी सब गॾु थींदा नबी अवली पीर फ़कीर मुर्शिद सवा लख साहबा जी जमात आदम को वठी मोहम्मद ताईं हर उम्मती नबी सब गॾु थींदा रब पोछा थींदो व अशरक़तिल अर्ज़ु आख़िरी आयतूं तवज्जो व अशरक़तिल अर्ज़ु बिनूर रब्बिहा ज़मीन अल्लाह जे नूर सां चमकी पवंदी व वुज़ियल किताब कुरान मजीद भी रखियो वेंदो वजी बिन नबीयीन नबियन के यादो वेंदो व शुहदा शाहिद गवाह शहीद सब ईंदा व क़ुदिय बैनहुम बिल हक़ पमा अल्लाह हक़ जो फ़ैसिलो कंदम असे कंहिंसां ज़ुल्म न कंदुम व हुम ला युज़लमून व वफ़ियत आख़िरी आयत ॿुधो त मां दुआ घुरां व वफ़ियत कुल्लु नफ़्सिन मा अमिलत व हुव आलम बिमा यफ़अलून ओ सोलंगिन जे गोठ जे सालाना जलसे में अचण वारो अल्लाह तो फरमाए पो हर नफ्स के पांजो बदलो मिलंदो असे अमालनामा खुलंदा व कुल्ल इंसानिन अलज़मनाहु ताइरहु फी उनुक़ि ये गिचे में विझंदासे अमालनामा हां पो चवंदासे इक़रा किताबक पढ़ पांजो अमालनामो केड़े ॾींहं ते घोटकी में ज़िना कयो हुई केड़े ॾींहं ते व्याज खाधो हुई केड़े ॾींहं ते लुट फुर कये रोड ते भी पिस्टोल खणी माण्हुनि को गाॾियूं फुरियूं हुई
हाँ कंहिंजी ढगी चोराए कंहिंजी बकरी चोराए अॼु पुठीअ ते खणी आ कंहिंजी ज़मीन फबाए हाँ फसल लथो हर ॼाराई ट्रैक्टर वारे खे चए हर साल 5-5 फुट ज़मीन मुंहिंजी वधाए बना ड्राई ज़मीन वधाए यतीमनि जो माल खाधई न्याणियुनि जा हक़ अदा न कये आलिमनि खे गारियूं ॾिनई बुज़ुर्गनि खे गारियूं अल्लाह वारनि खे गारियूं मदरसनि जो मुखालिफ़ थी पए ख़त्मे नबूवत जे दीवाननि जो मुखालिफ़ थी पए ये सभु ॾोह न ज़िक्र न शुक्र न सब्र न नमाज़ न क़ुरान न हदीस न करी अल्लाह जे दर ते रुने ये सभु गुनाह खणी आवा इक़रा किताबक कफ़ा बिनफ्सिकल यौम अलैका हसीबा पढ़ पंहिंजो अमल नामो पर इन जे मुक़ाबले में कुछ अल्लाह जा नेक बाना आहिनि नुमाज़ी आहिनि रोज़ेदार आहिनि सिद्दीक़ गाज़ी शहीद ए मदरसा आबाद करण वारा मस्जिदूं आबाद करण वारा ए दाढ़ी ऐं पटकन वारनि जो साथ ॾियण वारा ए क़ुरान ते अमल करण वारा हे नेक बाना मुंहिंजे दर ते रोवण वारा चए तो इन्नल लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह जिन चयो असांजो रब अल्लाह हथ मथे करे जो असांजो रब अल्लाह सुमस्तकामो तौहीद ते मज़बूत थी बीठा शिरक न कयूं इन्हनि जो नक बि हिकु इन्हनि जो रब बि हिकु हिकिड़े दर ते सजदा कयूं न झंडे ते न कबर ते न पीर ते न मुर्शिद ते न गाॾीअ ते कंहिंजे आॾो बि न झुकिया हथ पेर खणी मां अल्लाह जे दर ते झुकंदा हा हाणे इन्हनि खे चओ ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइक अखि बूट त मलाइक ईंदा चवंदा अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू गम न कजाए दुख न कजाए व अबशिरू बिल जन्नह अखि बूट त जन्नत जा दरवाजा खुली वञनि हबीब के तौहीद ते मार तू कलमे सा कादिर बेड़ो तार तू आमीन कर तो दुआ कबूल थे हबीब के तौहीद ते मार तू कलमे सा कादिर बेड़ो तार तू महशर में मौला न कर ख्वार तू माफ कर तू मुंहिंजूं मिड़ई खताऊं अबे अम्मा जी खिदमत कर अबे अम्मा को दुआऊं वठ रोज हज उमरे जो सवाब थींदई हाँ अबे अम्मा जी खिदमत कर अबे अम्मा को दुआऊं वठ अल्लाह जो कसम इन्हनि बुजुर्गनि वलियनि को दुआऊं वठदे इन्हनि जो खिदमतूं कंदे यकीन करें पी मां जे खिदमतगार खे मरण महिल कलमो नसीब थी जंहिं पी मां खे नाराज़ कयो उनखे मरण महिल कलमो नसीब न थींदो अॼु मां तव्हां न्यापो खणी आवां सभु टोड़ जा साथी अथव हे क़ुरान जोड़ जो साथी अथव कोई बि वञण जी कोशिशि न करे हज़रत साईं ॿेर वारा टूल प्लाज़ा क्रॉस करे आया आहिनि इंशाल्लाह उहे बि ईंदा तेसि ताईं दोस्त प्रोग्राम खे हलाईंदा बसि मुंहिंजो न्यापो इहो अथव फजर खां पोइ सूरत यासीन शरीफ़ जी तिलावत कयो जे उन ॾींहं ते मरी वञे त क़यामत ॾींहुं अलाह तोखे शहीदनि जी कतार में जंहिं फजर पढ़ी सूरत यासीन शरीफ़ पढ़ी अलाह तो चए हुनजे सॼे ॾींहं जे कमनि खे मां आसान करे छॾियो हेड़े सीअ में थधि में 7 कलाक मुंहिंजो अलाह तोखे निंड कराए हया अचे ॿुॾी मरे पोइ बि 10 मिंट रब जे दर ते नथो अचे हे मोबाइल जी बैटरीअ खे तूं वापटा ऐं सोलर जी बिजली ते चार्ज कंदो आहे मुंहिंजा बाना करे इहो सोचो थी 7 कलाक तोखे पंहिंजे पहिरे में निंड कराए तुंहिंजी अखियुनि जी बैटरी मां थो चार्ज कयां कननि जी बैटरी मां थो चार्ज कयां तुंहिंजे जिस्म जे उज़वनि खे चार्ज करे वरी सुबुह जो ताज़ो तवानो करे मां थो ठाहियां पोइ बि मूं ॾे नथो अचे अल्लाह वरी ज़ोर नमाज़ पढ़दो कर इन्ना फतहना लक फतहम मुबीना ये सैयद जा वज़ीफ़ा याद कयो सूरत फतह पढ़ंदो अल्लाह तोखे मरण खां अॻु में काबतुल्लाह जो रोज़े रसूलुल्लाह जो दीदार हिकु दफ़ो ज़रूर करे जंहिंखे मके मदीने वञण जो शौक़ु आहे त सूरत फतह जी तिलावत करे उनखे मको मदीनो ज़ियारत नसीब थींदी सलात घणी पढ़ो ऐं टेपारी जी नमाज़ पढ़ी अम यतसालून जी तिलावत कयो अल्लाह मरण महिल तव्हांखे कलमे ऐं क़ुरान सां मौत ॾींदो याद रखो 2 कम कंदे त मरण महिल कलमो नसीब न थींदे हिकु आलिमनि खे गारियूं जे आलिमनि खे गारियूं ॾिनियूं उनजा नसुल तबाह थींदा इनखे कलमो बि नसीब न थींदो मां हिकिड़ी जाइ ते जलसे ते वियो आहियां क़ुरान मुंहिंजे हथ में आहे जलसे कराइण वारो रोए पियो साईं हबीबुल्लाह शाह वाइज़ पोकर राति जो 10 बजे मां पहुतो आहियां मूंखे कब्रिस्तान में वठी वियो चई अबे जी क़बर आहे इन ते दुआ घुर छा आहे चई 40 ॾींहं थी विया आहिनि बाबो मरी वियो आहे बाबू निंड में अचे थो चए थो मूंखे क़बर में अज़ाब थो थिए क़बर में अज़ाब थो थिए बाबो चए थो की आलिम घुराए सैयद बुज़ुर्ग मथे दुआ कनि त मुंहिंजो अज़ाब थिए ख़तमु थिए वञो तुंहिंजे पीउ जो गुनाह कहिड़ो ते बाबा खां पुछियो निंड में चए त मां आलिमनि खे गारियूं ॾींदुसि मूंखे क़बर में अज़ाब थो थिए अॼु माण्हू फेसबुक ते छलण का ॾिसनि था पराया ऐब मिंट था बयानु कनि न तहक़ीक़ न ख़बर यादि रखो गिला न कयो गिला ज़िना खां वधीक सख़्तु आहे टेपारी खां पोइ सूरत तबार पढ़ो हिकु पीउ माउ जी नाराज़गी ॿियो आलिमनि जी नाराज़गी कलमो छॾे वेंदो मरदो त बेईमान थी मरंदो
चौथों फरमाए त इज़ा वक़अतिल वाक़िया, घर में पढ़ो, बच्चन के पढ़ायो, अल्लाह तव्हांजे घर में अन्न ख़त्म न कंदो। पंजों तबारकल्लज़ी, ये हामीम सजदा, ये सूरत आहिनि अलिफ लाम मीम सजदा, ये पढ़ो, ये जन्नत में, कब्र में, मशर में ये पर थी तुझी हिफ़ाज़त कंदियूं। अल्लाह मुझे ॿुधाइण क़बूल फरमाए, ज़िंदगी रहियूं वरी मुलाक़ातूं, वमा अलैना इल्ला। मां पंहिंजे हिस्से जी दुआ थो कयां, हज़रत साईं जन बि अची विया आहिनि, इंशाअल्लाह बयान कंदा।